सराड़ी वजो ॻोठ मेरली जमाली में गवर्नमेंट हाई सेकेंडरी स्कूल मेरली जमाली में उस्तादनि तरफ़ां जशन ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। मां इहा ई गुज़ारिश कंदुमि सभिनी ॿारनि खे या जेके बि मुस्लमान आहिनि या जेके बि मौजूदु आहिनि त क़ुरान शरीफ़ जेको नासिल थियो आहे उन क़ुरान शरीफ़ खे सिर्फ़ु तिलावत ताईं महदूद न रखनि, पर क़ुरान शरीफ़ खे सही नमूने सां पढ़ी उन जी माना सम्झनि। प्रोग्राम के सिलसिले में मैं तमाम मुंतज़मीन जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां त हिकिड़ो तमामु बहितरीनु प्रोग्राम हो। मुबारकबाद थो ॾियां उन दोस्तनि खे। लाइक एनिमल्स जानवरनि वांगुरु असीं इंसान हुयासीं। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे अॼु असांजे स्कूल मेरली जमाली में ॾियारो थियो आहे ऐं इंशाअल्लाह इन फ्यूचर बि असीं जेको आहे हर साल इहो प्रोग्राम मल्हाईंदासीं। जेको असांजो प्रोग्राम मिलियो आहे उहो तमामु बहितर नमूने सां मल्हायो वियो आहे। जेतिरे क़दुरु थी सघे थो त असांखे घुरिजे त असां अमल करे ॾेखारियूं। उसवा हसना जे मुताबिक़ आज़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे बारे में असां वधीक अमल करे ॾेखारियूं। तमामु सुहिणे नमूने सां उन में हिसो वरितो, नातूं ऐं तकरीरूं वग़ैरह कयूं। इहो हिकिड़े क़िस्म जा प्रोग्राम असांजे स्कूलनि में मां सम्झां थो त हर स्कूल में इहे प्रोग्राम थींदा रहनि। रिसालत ते ॻाल्हायो, ख़ातमुल नबीन ते प्रोग्राम ते ॻाल्हायो, उन सभिनी खे जस हुजे। अलाह साईं उन्हनि सभिनी खे उनजो अजूर ॾींदो। कैमरामैन शिराज ज़रदारी सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध टीवी न्यूज़।